उबावड़ो के इलाइक़े रोंती ॻोठ वाहिद बख्श कोश में कोश बिरादरी ऐं ॾहर बिरादरी के विच में ज़मीनी तकरार वधीक कोश बिरादरी के नौजवाननि रोंती मीडिया सेंटर ते एहतजाज करे मुतालबो कयो त असां ग़रीब आहियूं ऐं ॾहर बिरादरी जा माण्हू असांजी ज़मीननि ते ग़ैर क़ानूनी पुलिस के ज़ोर ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। SHO रोंती सफ़ीउल्लाह अंसारी वटि वञी करे थकिजी पिया आहियूं, पर SHO रोंती असांजी हिक बि न ॿुधी ऐं बाअसर माण्हुनि जी मदद करे रहियो आहे। असां IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खे अपील था करियूं त मामले जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।